शहीद बशीर खान कुरैशी साहब हिते ॿुधो आहे त खोड़स दफ़ा आयो हिते रहंदो, टे रातियूं बि रहंदो। लांडी है, हम इसको कहते हैं लांडी। साईं मूंखे ॿुधायो कॾहिं तव्हां ठहिराई, घणनि माण्हुनि जो इंतज़ाम आहे रिहाइश जो? राइज जो असां वटि 40 खां 50 ताईं असां बिल्कुलु हिते ओताक में रही वेंदा 40 खां 50 ताईं। ये मोबाइल नंबर लिखा है। ये कारीगर, जिस कारीगर ने ये बनाई है चरपाई, इसकी बुनाई की है, उसमें इस पे अपना नंबर लिख दिया, डेट भी लिखी हुई। दोस्तों ॾिसो, पंहिंजी अखियुनि सां पाण ॾिसो, आहे न कमाल। थोरो सिंधी में पंहिंजो पहाको अथव, इश्क ऐं झेड़े में पैसो न ॻणबो आहे। जियो करी बशीर खान से रातनि जूं रातियूं रहियो। जेकॾहिं उहो बाबा बशीर खान जो हिकिड़ो कमिरो हिकु त मुख़्तसिर हूंदो, उन में केर बि उहो कमिरो इस्तेमालु न कंदो, उहो बाबा बशीर खान जो ई करे रहियो। सघो था उहो हाणे हा छो तव्हां बाबा बशीर कुरैशी चओ था? असां एतिरा वञे बाबा सॾींदासीं। हा दोस्तों, कहलाती थी ओताक में शहीद बशीर खान कुरैशी जो ही है याद। और जैसे ओताक बनवाई, इसको स्कूल बना दिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम दोस्तों, आज की वीडियो बड़ी स्पेशल है। आज की वीडियो है सिंध की सकाफत के एक शाहकार के मुतालिक। आप ये ओताक देखेंगे, ये ख़ास तौर पर ये थरी स्टाइल का चौरा जिसे हम कहते हैं, ये बाहर से आपको ऐसे ही नज़र आ रहा है, लेकिन अंदर कमाल है। और ये वाला जो छपरा, इसको हम कहते हैं लांडी कहते हैं, ये भी आप अंदर विज़िट करेंगे, आपका दिल खुश हो जाएगा। और ये सिंध की एक कुशादा ओताक है। हम मौजूद हैं, घोटकी डिस्ट्रिक्ट का गांव है अल्लाह दिनो कालादी, और इस ओताक के मालिक हैं साईं गुलाम मुस्तफ़ा उर्फ बगन खान कालादी साहब, जो हम सिंधी में बोलते हैं कि वॾो ओताक ई मुड़ुसु आहे। जी मुड़ुसु माण्हू आहे, वॾो ओताक ई मुड़ुसु आहे, कुशादी हिन जी ओताक आहे। पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब कयो, छाकाणि त अॼोकी वीडियो जेका आहे वॾी स्पेशल आहे, तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। जेके भाइर, जेके भेनरूं सिंध जी सकाफ़त सां, सिंध सां इश्क कनि था, मोहबत कनि था, उन्हनि लाइ हीअ वीडियो आहे। त साईं सां कचहरी कयूं था। साईं छा हाल वाल आहे? दुआयूं अल्हम्दुलिल्लाह, ॿियो ख़ुशि वेठा आहियो? तबियत सही आहे? दुआयूं ॿियो ख़ैर साईं, ख़ुशि आहियो? टाट ॿियो ख़ैर, तव्हांजी सॼी ओताक विज़िट कयूं था। महिरबानी साईं। पहिरीं तव्हां पंहिंजे बारे में असांखे ॿुधायो, पंहिंजे ॻोठ जे बारे में ॿुधायो, छा कंदा आहियो, सियासी तौरु तालुक़ कंहिंसां आहे? असां बेसिकली त असांजूं पंहिंजूं ज़मीनूं न ॿनियूं आहिनि जी। असां हारी नाड़ी, असांजा पंहिंजा ज़मीन सुठी आहे, हारी नाड़ी बि कंदा आहिनि, असां पाण बि ज़मीनदारी कंदा आहियूं जी। उन खां पोइ घोटकी खां असांजो 10 किलोमीटर ॻोठ अलाडिनो खान कलादी, तालको बि घोटकी, तालको ई घोटकी। ऐं असांजो सियासी हवाले सां त काफ़ी अॻु मार खान सियासत में हूंदा हुया, वरी हाणे जेको आहे सो असांजो पहिरियां उन्हनि सां हुयासीं, हाणे असां पाकिस्तान पीपल्स पार्टी सरदार मोहम्मद खान वारा या सरदार अली गौर खान वारा, उहे पाकिस्तान पीपल्स पार्टी में आहिनि। असांजो तालुक़ु आहे, असांजो उथण वेहण जेको आहे उहो धारेजा खान सां आहे, जाम इकराम खान धारेजो साहब, जाम सैफुल्ला खान। साईं ओताक जो सिलसिलो तव्हां शुरू कयो, तव्हां वॾनि खां ई हलंदो? असांजे ॾाॾनि ऐं परॾाॾनि खां असांजी इहा रवायत आहे। ओताक मनी जंहिंखे असां चऊं, लांडी चऊं, असांजो सिलसिलो वॾनि खां वठी, जॾहिं पाकिस्तान या हिंदुस्तान बि न हुयो, पहिरियां ई हुयो, जॾहिं हिन इलाइक़े में कुझु वसियूं हुई ऐं आबादियूं हुयूं, उहे आइट वांदा ॾंदनि ते हुयो, उन दौर खां वठी असांजो ओताको आहिनि। ऐं हाणे ताईं, अॼु ताईं असांजो सिलसिलो इहो हलंदो पियो अचे वॾनि खां वठी। दोस्तो, हिकिड़ी ॿी तव्हांखे अहम ॻाल्हि ॿुधायां, बगन खान कालादी, नसरुल्ला कालादी जेको जस्कम जो मरकज़ी अॻवान आहे, उनजो वॾो भाउ आहे। तंहिंजे करे शहीद बशीर खान कुरैशी साहब हिते ॿुधो आहे त खोड़स दफ़ा आयो, हिते रहंदो, टे रातियूं बि रहंदो। लांग मार्च दौरान हिते सॼो पंहिंजे सत सां, सॼी पंहिंजी टीम सां हिते रहंदो। त शहीद वॾे जूं यादूं बि तव्हां सां शेयर थींदियूं। साईं, हिन दौर में ओताक हलाइण वॾो महांगो थी वियो आहे, घणा माण्हू हाणे थधा थी विया आहिनि। साईं बिल्कुलु, अलाह ॾे थो, हर को पंहिंजो रिज़्क़ रोज़ी खणी ईंदो आहे। हा, हीअ जेको चवण आहे त न तव्हां पंहिंजो अॼु जॾहिं आया आहियो, तव्हांजो लिखियलु आहे मक़सदु, उहो तव्हांखे ज़रूरु मिलंदो। सही आहे। इहो ॾिसो न, जॾहिं कुझु बि न हुयो, असांजा वॾनि जूं
इहे उतां को हलंदियूं पियूं अचनि। अॼु त अलाह जो ॾिनल आहे हर माण्हू खे गंज, ख़ुदा असांखे गंज ॾिनो आहे, पंहिंजी ॿनी ॿारहं नंढनि खे बि ख़ुदा हयाती ॾींदो, इहो सिलसिलो हलाईंदा ईंदा। ऐं ओटाक जी जेका आहे मानी आहे उहो रिज़्क़ रोज़ी उहो मुंहिंजो अलाह ॾींदो आहे, उहो खणी ईंदो आहे। तव्हां सॼी ज़िंदगी में महिमान नवाज़ी कई आहे। जी साईं। इहो जेको बिल्कुलु चयो वेंदो आहे, इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे जी जी। त महिमान पंहिंजी रोज़ी खणी ईंदो आहे, पाण खणी नथो अचे, अलाह ताला अलाह ताला खे ॾे, अलाह ताला हुनखे अता करे थो। बिल्कुलु। जॾहिं महिमान ईंदा आहिनि जी। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे न, माण्हू केॾी महिल भरीअ में केॾी महिल हा भाकुर में सफ़ा माण्हू माना हालतू सही हा, हा, न साल 50-60 महिमान अची जी, पोइ जी। कीअं पूरा थींदो आहे। असांजो साईं पहिरियां ई असांजो स्टॉक ई हूंदो आहे, जीअं थोरो ख़बर पवंदी न असांजा घर वारा ॿुधाईंदा आहिनि हा। त बाबा अॼु जेको आहे तव्हांजो हे आइटम न आहिनि, अच्छा। भाॼी आहे, घणो करे त असांजो सिलसिलो सब्ज़ी ई भांडी पंहिंजो घोटकी खां ई असांजी 6-7 किलोमीटर आहे, हा। अची वेंदी आहे। पर असांजो डेली अचणु वञणु आहे, असांजो उहो कोई प्रॉब्लम न आहे, सही। असां वटि इन जो प्रॉब्लम न आहे। जॾहिं बि असांजो हाणे फ़र्ज़ कर थ्रेशर हलंदा न साईं, हाणे ग़रीब मिसकीन माण्हू उहे अन्न जा दाणा वठण ईंदा आहिनि देरनि ते, असां उन्हनि जे लाइ अचण वञण जे लाइ असां उन जो भाॼी जो देगिड़ो ऐं मानी पचाए रखी छॾींदा आहियूं। जेको ईंदो आहे जेको अचे रिज़्क़ अच्छा पंहिंजी बिस्मिल्लाह करे खणी उन खे खाराईंदा आहियूं अॻु में ई पहिरियां। बगन खान बता रहे कि अभी गंदम की फसल पे थ्रेशर चल रहा है, तो गंदम जैसे उतर रही है तो जो गरीब मिस्किन लोग आते हैं गंदम लेने, उनको भी शेयर तो देते हैं, लेकिन बता रहे हैं उनके लिए खाना भी बनवाते हैं, खाने का भी इंतजाम होता है ताकि कोई इनकी जमीन से भूखा न जाए। जी। तो ये बात बता रहे हैं। जी। दोस्तों ये देखें, ये बड़ी खूबसूरत लांडी है, हम इसको कहते हैं लांडी। 62 फुट की तो इसकी साइज कितनी है, 62 ये फुट कब की। बनी थी, ये सब बगन खान से मालूम करेंगे। साईं मूंखे ॿुधायो कॾहिं तव्हां ठहिराई? ही साईं जॾहिं किरोना थी न, हा किरोना खां माना 15-20 ॾींहं पहिरियां ई अच्छा। असां हिन खे माना जोड़े शुरू 2019 कयो। जी हा जी हा जी साईं। पोइ 2-3 महीना हिन खे लॻी विया, 2-3 महीना लॻा। 2-3 महीना लॻी विया। कॾहिं मिस्त्री कोन हुजे, कॾहिं पंहिंजी, कॾहिं सामान न हुजे। हिन में तमामु जेको ॾिसो त हथ जो कमु आहे। अच्छा। ऐं हिन जी जेका लंबाई आहे उहा 60 फुट आहे, ऐं जेको अंदरि आहे हिन जी उहो 3 फुट आहे। 3 फुट 3 फुट 60 बाय 30 फीट की हाँ ये लांडी है, जहाँ पर 10-12 चरपाइयाँ अभी भी मौजूद है, इधर भी मौजूद है। दूसरे ओता के जो दूसरे हिस्से वहाँ पर भी कहीं पे बेड है, कहीं चरपाई है। घणनि माण्हुनि जो इंतज़ाम आहे रिहाइश जो? रह जो असां वटि 40 खां 50 ताईं असां बिल्कुलु हिते ओताक में रही वेंदा 40 खां 50 ताईं, असां का तकलीफ़ न ईंदी आहे। 50 अफराद यहाँ पर रिहाइश कर सकते हैं आराम से, सुकून से, और बड़ी खिदमत होती है उनकी, जितने भी मेहमान। अच्छा असां वटि हाणे नहीं बगन खान जी साईं। जेका सिंध जी असुल महिमान नवाज़ी आहे न, जी हा साईं। उनजो पैगाम, उनजो नज़रियो इहो आहे त महिमान हिकिड़ो त ॿुधाए कोन थो अचे। जी हा हा मौत महिमान ऐं मींहुं वाह, बिल्कुलु ॿुधाए, हा बिल्कुलु ठीकु साईं। हा साईं। ॿी ॻाल्हि इहा त महिमान मतिलबु को ग़रीब हुजे, मिसकीन हुजे, या को वॾेरो अमीर हुजे, जी हा। सभु बराबरि हा। असुल जेका आहे सिंध जी रिवायत उहा आहे। बिल्कुलु। पर हाणे इहो ख़तमु थी वियो आहे। जी साईं। तव्हां जहिड़ा वॾेरा जी। जेके तव्हां खां वधीक वॾेरा आहिनि उन्हनि जी वधीक आओ भगत कंदा, सही। ग़रीब मिसकीन खे लिफ्ट घटि कराईंदा। जी, इहो जी। छो थी वियो? इहो साईं असुल कुदरती ॻाल्हि आहे। हिकु ग़रीब बि असां जहिड़ो इंसानु आहे, तव्हां जहिड़ो इंसानु आहे, पर रब इहे तबिका रखिया आहिनि मथे खां। कंहिंखे नवाबी ॾिनई, कंहिंखे सरदारी ॾिनई, कंहिंखे गुरबत। मानी हिकु जहिड़ी इनशाला रोज़ी जेका ईंदी उहो मानी खाई, ग़रीब बि मानी खाई सुम्हंदो। खाई त सुम्हंदो, पर उहो वॾेरे लाइ 50 ताम साईं उहो 50 ताम बिल्कुलु इहो थिए थो। इहा असुल पुराणी रिवायत आहे। चङे माण्हू खां त मिड़ी हर को ख़ुशामद करे थो बाबा, ही गोश्त बि हुजे, मच्छी बि हुजे। सही हाणे ॻाल्हि ॿुधो, बिल्कुलु इहा इन में कोई शक न आहे, कूड़ न ॻाल्हाइबो आहे। बाबा हाणे जेकॾहिं ग़रीब आहे उनजी पकी पई आहे त खणी अच, ॿियो चङो अचे थो वारो कर गोश्त कयो, देगड़ा चढ़ो, हे करो हे करो, इहा जाते काथे आहे, इन में त कोई शक न आहे। अच्छा ग़लति ॻाल्हाइजे बाक़ी हाणे असां घणो करे असां वटि इहो ई आहे त बाबा घरो मानी खणी असां महिमाननि ग़रीबनि सां गॾु खाऊं।
इसका बान भी देखें, बड़ा खूबसूरत है। ये झालरें ये भी ते घोटकी मां ठराईंदो या किथां स्पेशल? ही रहे हिकिड़ो मिस्त्री हो पन्ने अकिल जो, अच्छा पन्या कर जो। पन्ने अकिल जो। सही है। जी हाँ, नंबर भी करा। जी हाँ। फोन नंबर मन घोट मोहाड़ा जी बांधा उन्ही का हाँ मोड़न जो ये दोस्तों मोड़न जी जगह झालर सॾिबी आहे। इसी बेड का वधिक रकम दो जी मूंखे ख़बर आहे हा। साईं, खिपरे में ठाहींदो आहे, हाँ वटि पाए हैदराबाद में साईं। हिन में घटि कमु थियल आहे, उहो तमामु महिनत रंगीन थियल आहे, उहो उनजो तमामु रंगीन घणो थियल, जी हाँ जी थियल आहे। हाँ। सही आहे माशाल्लाह, ज़बरदस्त साईं। हाणे असांखे हू जेको चौर आहे उहो विज़िट करायो जी सर। दोस्तों। ये जो चौरा है वो आपको विजिट कराते हैं। थरी स्टाइल का ये बना हुआ है। ही वाला तव्हां स्पेशल ठहरायो आहे कि ही सही न कंहिंजे लाइ न, सिंध जी सकाफ़त असां तूं बारियाड़ी जा माण्हू आहियूं। हा इहा लांडी ऐं इहो त मस्तु आहे न। सही आहे। खणी बंगला या इहे कमरा त ज़रूरु हूंदा, पर हे बि हुजणु खपे न। सही। हलो साईं, ही तो साईं बगन खान कालादी साहब, जहिड़ो नालो तहिड़ी औताक। वाह माशाल्लाह जी, माशाल्लाह। दोस्तों ॾिसो पंहिंजी अखियुनि सां पाण ॾिसो, आहे न कमाल। फरीद मलिक मुंहिंजो साथी में भाई वो रिकॉर्डिंग करे पियो। हां है जा मेरे से जा तव्हां ही ॾिसो हिन खां बगन खान खां पुछूं था त ख़र्चु केतिरो आयो, किथां ई कारीगर हिननि घुराया नी? कारीगर तव्हां किथां घुराया? ही आहिनि थोरो सांगड़ जा, सांगड़। सांगड़ मुंड चवणो वेठा आहिनि। अच्छा कहिड़ा आहिनि, कहिड़ी ज़ात जा? इहे पीसाई बादशाह जा मुरीद आहिनि। अच्छा आहिनि वसाण कुझु बंबरा। अच्छा बंबरा ई बस बंबरा हा, उहे आहिनि। कारीगरनि खे सलाम आहे, केॾी ख़ूबसूरत हिननि ठाही आहे सिंधी सकाफ़त। महिनत ॾाढी कई अथऊं साईं, उन जी लख महिरबानी मिस्त्रियुनि जी। अॼु असां सुख पिया वठूं, सुख पिया वठो। अच्छा सुख पिया वठूं। उहा बि उन्हनि ई ठाही? हा उहा बि उन्हनि ठाही। अच्छा मूं ॿुधो काज़ी अहमद जा बि मशहूरु आहिनि इहे जेके लाॾियूं ठाहियूं। न मिस्त्री त हूंदा बिल्कुलु, पर मां सम्झां थो हिननि जी बि महिनत तमामु घणी, वॾी महिनत आहे। तमामु घणी। हिनखे त केतिरो वक़्तु लॻो ठाहिण? हिनखे बि 2-3 महीना खाई विया साईं। 2-3 महीना? हा हा। सामान पंहिंजो वठी आया हितां? सामान हितां ई वठी ॾिनोसीं शहर खां। अच्छा पोइ कुझु सखर खां, सकर खां बि आयो? सखर खां बि आयो। ही तमामु जेको हिन जो पट आहे उहो तमामु घणो लॻंदो आहे। हा सिंधी में पाण हिननि खे पट चऊं। पट कमु हिनखे छा चइजे, कहिड़ो कमु चइजे हिनखे? झाल कहिड़े माना नाले सां सॾिजे हिन कम खे? हे सिंधी में त पाण हैंडक्राफ्ट जेको पाण सॾींदा आहियूं। हा बसि। ऐं ॿिए नंबर में जेका आहे न हे जेको पाण चौरो बि सॾींदा आहियूं ऐं गोपो शरीफ़ बि सॾींदा आहियूं। चौरो त हा ऐं चौरो त आहे ई, ठीकु हा आहे, इमारत आहे। जी हा। पर असुल में जेको ही कमु आहे न, हा साईं, इनजे पुछां थो। ही जी धागे जो ही पट्टा धागो। जेके हथ जी कारीगरी झालर है। हा ही झालर आहे। देखें दोस्तों, देखें बड़ी खूबसूरत माशाल्लाह, ये बड़ा खूबसूरत चौरा बना हुआ है। धागे का काम है, ये फैंसी पट्टियां हैं और इसके पीछे भी मेरे ख्याल से कानो आसी कानो काना हम सिंधी में बोलते हैं, लकड़ी होती है नरम वाली, वो पूरी लगी हुई है। उसके ऊपर जो है उसको बेस बनाकर ऊपर ये डिजाइनें बनाई गई हैं, धागा लगाया गया है। जी तो इतनी कलरफुल है कि दिल करता है इसको बंदा देखता ही रहे। बिल्कुलु। पोइ साईं ही तव्हां शौक़ु भला कीअं जाॻियो, हिन जो सबबु छा आहे? हिन जो सबबु इहो आहे त हिकु जॻह ते मां वियुमि महिमान थी, वियो न उन साईं? पोइ हेॾो मां हा वियो। हा वियो। पोइ उन जो थोरो मां ॾिठो, मां चयो तो ठारायो आहे, पर ही जेको आहे न थोरो आहे, अच्छा हिन खां ज़्यादा। मां जो चए तूं ठाराईंदे, मां कॾहिं चयो जी ॻाल्हि आहे? हे उन मां सम्झो 16 में है न। किथे हा। किथे विया हुता? मां वियुमि कोट ॾिजी, कोट ॾिजी। कोट ॾिजी। अच्छा अच्छा। उते मुंहिंजो नंढड़ो आहे भाणे जो, उहो पोइ मां चयो तो वरी हे न आहे बि। हा पोइ असांजो मुमताज़ मरी दोस्त आहे, टंड मस्ती वेठो आहे। अच्छा पोइ उन खे हवालो थियो, उनजो मां तव्हांखे मिस्त्री मोकिले ॾियां थो। उन ई बि का ठाराई, पर उन जी शादी आहे। सही आहे। पोइ वरी उन्हनि मोकिलिया। पोइ हुननि चयो त असां ठाहींदासीं पंहिंजी मर्ज़ी ते। मां चयो भली ख़र्च या मां भरे सघंदुसि अलाए न। हा आहिनि हे कख ऐं काना ॿारहाड़ी वारा। हा उन्हनि चयोसीं अलाह वॾो आहे। मां चयो बिस्मिल्लाह कयो बाबा, अलाह लांडी बाबा, इहा पाणी ठही वेंदी।
पोइ आस्ते आस्ते करे भई महिनत करे उन्हनि वीचारनि जोड़ियो जान, हाँ। असां बि उन्हनि सां हिसाब कोन कयो, अच्छा पोइ अलाह कयो जुड़ी वियो, अॼु तूं असां सुख पिया वठूं। हाँ नहीं बिल्कुल सुख आहे, ॾाढी ख़ुशी बि थिए पई। ऐं असांजी हिन खे इंडिया जा माण्हू आया आहिनि, अच्छा दीवानी न आहिनि इंडिया जा घुमण फिरण, साईं वठो। ऐं हाँ नहीं इंडिया जा माण्हू बि आया आहिनि, पर मां सम्झां थो साईं सिंध त काफ़ी सिंधी माण्हू आया आहिनि, पर पंजाब जा बि काफ़ी आहिनि असां वटि हिन ॾिसण। वठो सर वठो। बिस्मिल्लाह। उन खां बाद में पोइ ॿिया बि संगत बस बस काफ़ी आई, वठो त साईं, असांजी दिलि त ख़ुशि कयो। साईं जाम आहे बस। हाँ नहीं पोइ अलाह कयो उहे बि चकर ॾेई विया आहिनि। ऐं हितां अंदरूनी सिंध जा त काफ़ी माण्हू आया आहिनि असां वटि, कच्चे जा त तमामु घणा। हीअ साईं पघारो बि आयो आहे अच्छा साईं असां वटि, मन सॼा ज़मीदार असां वटि टोटल असांजे इलाइक़े जा। अच्छा शाम हा तान छा हा इहो बि आयो आहे, हाणे जेको आयो उहो वॾे सां तस्वीरां निकितल त चुमियूं ॾिनियूं अथई वॾे खे। हाँ हा हा छा पियो चए उतां ॾिसी साईं दुआ कई, मूंखे अखियुनि में पाणी अची वियो, साईं हथड़ा कया, मुंहिंजे लाइ रंग थी वियो। तव्हां मुरीद आहियो छा? असां सिख जा मुरीद आहियूं साईं। अच्छा हा असांजा महिरबान आहिनि, सिख जा मुरीद आहियूं। हाणे ॿियो भला कहिड़ा शौक़ु कंदा आहियो उतां खां सवाइ? असांखे पंहिंजी बनी जो बि शौक़ु आहे, असांखे माल जो बि शौक़ु आहे। हा माल अथव? जी हा साईं। बकरियूं मेहूं धगियूं? हा साईं बिल्कुलु आहिनि, बकरियूं बि आहिनि, ढगियूं बि आहिनि। दोस्तों बगन खान कालादी साहब जो है यहाँ पर मामा के नाम से ज़्यादा पॉपुलर हैं। जी। हर कोई इनको मामा कहते हैं। मामा तव्हां छो था चवनि? साईं मां असुल हर कंहिं सां नंढड़ा हुजनि उन्हनि सां भाकुर पाए जो मिलंदो आहे त जीअं पंहिंजे वॾे जो अदब कंदो आहे हर को। हा। नंढड़ा जो सॾनि मामा त वरी वॾा बि सॾनि मामा। अच्छा। असां उन्हनि खे जो भाकुर पाए चलो तव्हां बि असांजा मामा आहियो जी। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अरे मामा मूंखे ॿुधायो ही रंग तव्हां सेलेक्ट कया आहिनि हिन जा? ही साईं बाबा जा रंग आहिनि, इहे दिलि में समायल आहिनि रंग। अच्छा मुख़्तलिफ़ जेके रंग आहिनि इहे मोहबत जा रंग आहिनि। अच्छा हा जो जुड़ी बि दुनिया जुड़ी बि रंगनि सां आहे न साईं। बिल्कुलु साईं ख़ूबसूरत ॾाढा कलर ख़ूबसूरत। हे मोहबत जा रंग आहिनि, हाणे मोहबत में इहे समायल आहिनि, हा दिलनि में समायल आहिनि। इहे जेके मोहबती माण्हू हूंदा न रंग ऐं जेको नसुला इहो पियो हलंदो न। हा इनकी ख्वाहिश है कि यहाँ पर बैठ कर थोड़ी देर कचहरी करें, शाम का वक्त है। मामा जी ख़र्च भला हिन ते केतिरो आयो हिन चौरे ते केतिरो आयो तव्हांजो? असुल ॻाल्हि साहिब पुछां थो मतां मुंहिंजी हा दिलि करे पई दिलि। साईं हिकिड़ो सिंधी में पंहिंजो पाको अथव, हा इश्क ऐं झेड़े में पैसो न ॻणबो आहे। मोहबत पाक पेर न हक़ीक़त में थो साईं, कॾहिं जहिड़ो थिए न रब अलाए कहिड़ी मदद कंदो हुनजी। जॾहिं इश्क थींदो त पाण खे बि टाट रखंदो ऐं चवंदो बाबा साफ़ सुथरो हुजां। जहिड़ा बेड़ा कयो अलाह माफ़ी ॾिने हेॾे पासे कोन पर इश्क असांजो लांडी शरीफ़ सां आहे, उताक सां इश्क आहे असांजो। अवां जहिड़े दोस्तनि सां इश्क आहे। महिरबानी मामा। हा उहो तव्हां जहिड़ा महिरबान जो ईंदा आहिनि त असांजो उन्हनि सां इश्क आहे। जियो करी मीर साहब अहिड़ी उतां तव्हां कोन ॾिसी सघियो यार। बहरहाल तव्हांखे वठी ईंदासीं, असांजा दोस्त आहे प्री प्यारो मीर लगारी साहब। जी जी सफ़र साथी आहे पर कोन अची सघियो आहे, उनखे वठी ईंदुसि इंशाअल्लाह। तव्हां वठी अचो असांखे, असां त ॻोठी ॻोठ हूंदा दरवाज़ो खुलियल आहे, जंहिं महिल ईंदा विया तव्हांजे इंतज़ारु कंदासीं जॾहिं अचो। अलाह तव्हांखे हाणे फिगर कोन ॿुधाई मूंखे अमाउंट जी साईं मां न हिसाब छा कयूं साईं। जॾहिं इश्क हले पियो आस्ते आस्ते उनखे पुॼायोसीं तौर ते बाबा ठही वई। बाबा दुआ कयो 2 लख हुजनि। जी हा साईं 2 लख ज़रूरु खाईंदी साईं, 2 लख ज़रूरु खाईंदी। हा हीअ साईं जेको आहे न हीअ जेका आहे सिरूं या हे अणलभ शइ अथव पाण वटि। हीअ जेको कानो आहे इहो तमामु अणलभ आहे। 2 लख जो मतिलबु आहे सिर्फ़ु इहो जेको डिज़ाइन वारो। हा हीअ ॿी जेका इमारत ठहियल आहे 10 भाउ इशारा पियो करे त 10 लख ख़र्चा
असुल ॻाल्हि इहा आहे न साईं, जॾहिं असां इहे सांगड़ खां घुराई आहे, इहा कख बि सांगड़ खां घुराया वॾी आहिनि। महिरबानी मोहम्मद, ॾाढी दिलि ख़ुशि थी वई महिरबानी से लख थोरा एहसान, महिरबानी। तव्हां सां मिली करे उतां खां वधीक मूंखे तव्हांजी शख़्सियत वणी। अलाह अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो, तव्हां असांजा भाउ आया हो ऐं तव्हां असां ते वॾी महिरबानी कई महिरबानी। ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर कयो था, इहा अवांजियूं महिरबानियूं आहिनि साईं। साईं इन शइ सां असांजी मोहबत आहे न। बिल्कुलु मोहबती माण्हू हो, हा मोहबती माण्हू हो साईं। साईं ख़ुशि हुजो मामा साईं। दुआ अल्लाह ये जेका है कितने माहवार मेहमान आते हैं। ये हम पूछते हैं बगन खान के फर्जंद सरदार खान कालादी से। कहाँ पर पढ़ते हैं आप? कैडेट कॉलेज से पास आउट है, अभी पास आउट हुए। अच्छा माशाल्लाह। आगे क्या प्रोग्राम है? आगे फर्दर स्टडीज करेंगे यूनिवर्सिटी में और जॉब के लिए भी अप्लाई किया हुआ है। अच्छा माशाल्लाह। इस वक्त पर कितने मेहमान आ जाते हैं महीने में? महीने की बात तो नहीं है, 2-3 दिन में ऐसे 50-60 से भी ऊपर आ जाते हैं। अच्छा ये पिछले दिन की गुजरी हुई बात है कि 60 तकरीबन 60 बंदे आए हुए थे। 60 बंदे फैसला था। अच्छा जी सही। अच्छा यहाँ पर रुकते भी हैं? जी जी अच्छा दोस्तों ये हाल भी बना हुआ है, यहाँ भी थोड़ा बहुत इंतजाम है। ये भी आपको दिखाते हैं। अच्छा कहीं वहाँ से कुछ है सही। ये मेरे वालिद साहब के मामू है, मेरे अल्लाह ने मकान कला दी। जी जी वडेरे थे गांव के। अच्छा जो पहले बदला थे, उनके बाद आपके भाई है ये? मेरे कजन है। पढ़ाई कर रहे हैं आपके गाँव में या नहीं? रुक जाऊंगा अभी, मतलब कि बहुत आगे बढ़ गया है पढ़ाई के हिसाब से। अच्छा क्योंकि हम ऐसे समझे कि हमारे गांव में क्या है, हम 2-3 कजन है जो पहले इंजीनियर बने हैं। अच्छा इंजीनियर, आप भी इंजीनियर है माशाल्लाह। जी, जी। कहाँ से? मेरा यूनिवर्सिटी जामशोरा है? नहीं हम मुल्तान से ग्रेजुएशन की है। एक मेरा कजन है केमिकल में हाँ और मैंने अभी सिविल में कंप्लीट की है। माशाल्लाह जबरदस्त, बहुत अच्छी बात है। कहाँ से मेहमान आते हैं आपके पास? मेहमान ज्यादातर जैसे समझे कि पंजाब से भी बहुत आते हैं, ओवरऑल मतलब कि पाकिस्तान समझ लें। अच्छा अभी मेरे मामू है नसरुल्लाह, उनकी याद ये बलूचिस्तान हमारे साइड बहुत आते हैं। और हम मुल्तान गए थे, हम 4 साल उधर गुजारे हैं, तो पंजाब के मेहमान बहुत आते हैं। और बड़ों की भी यारी है, पहले बड़ों की यारी थी, दोस्ती और वास्ता था, अभी भी ज्यादातर। माशाल्लाह ये भी बड़ा खूबसूरत कमरा बना हुआ है। कितने कमरे हैं इस उताक में? इनको सीधा कर देखिए। भाई एहसान कालादी या नसरुल्लाह कालादी जसकम जो मरकज़ी अॻवान आहे, उनजो भाउ बगन खान कालादी जो भाउ नंढड़ो ऐं शहीद बशीर ख़ान कुरैशी सां वरी मोहबत कंदड़ आहे ऐं उनजी पार्टी में आहे जसकम में अञा ताईं। बशीर ख़ान कुरैशी घणा दफ़ा आयो हिते साईं? बशीर ख़ान साईं रातनि जूं रातियूं रहियो। जेकॾहिं घोटकी ज़िले में अचिणो हूंदो त न उबावड़े में, न ॾहरकी में, न मीरपुर में, न सखर में, हिते ई रिहाइश कंदो। उहो चवंदो हीउ मुंहिंजो ईअं सम्झ रते देरे खां पोइ मुंहिंजो इहो घरु आहे। माशाल्लाह छो जबरदस्त। जो हिते मोहबत बि मिलंदी, सुकून बि मिलंदो उनखे। अच्छा ऐं राति जो जेकॾहिं 3 बजे बि पहुचंदो, असां उन जे वॾी बेसब्री सां इंतज़ार में वेठल हूंदा हुआसीं। सॼा घर जेके बि भाती आहियूं, नौजवान भाटिया भाणेजा सौट सॼ केतिरे अरसे में ईंदो? माना घणनि महीननि खां? माना 6 महीननि जो गैप, कॾहिं साल जो गैप, कॾहिं महीने जो गैप, कॾहिं हा 15 ॾींहंनि में बि अची वेंदो। हाणे उन खां पोइ उन जो पुराव जेकॾहिं कयो आहे त डॉक्टर नियाज़ कालानी साहिबु कयो आहे, महीने में उहो ईंदो आहे। हाणे बि कल राति रहियल हो। हा डॉक्टर साहिबु हुजे, पुनल सारे हुजे, साईं आसिफ बालादी हुजे, साईं ज़ैन शाह बि आयो आहे। अच्छा ऐं शहीद मक़सूद ख़ान कुरैशी बि हिते रातनि जूं रातियूं रही वियो आहे। सही आहे। ऐं असांजे लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे त शहीद बशीर ख़ान कुरैशी जी असां ख़िदमत बि कईसीं ऐं ईअं महसूसु कयोसीं त सिंध जो जेको मुदब्बर अॻवान आहे ऐं उनजी ख़िदमत कयूं पिया ऐं दिली सकून बि महसूसु थिए पियो। ऐं हिते मां सम्झां थो सिंध जो उहो क़ौम परस्त अॻवान उहो को बि न आहे जेको रहियल न हुजे, जेको हिते न आयो हुजे। असां उनजा हथ धोराया आहिनि ऐं फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं त सिंध जे अदीबनि, दानिशवरनि, लेखकनि ऐं सिंध जे जोधनि पुटनि जी असां ख़िदमत कईसीं ऐं उन्हनि खे पंहिंजे हथनि सां उन्हनि जा हथ धोरायासीं। क़ौमी कम में बि उतां ई हा वॾो कतब आहे। हज़ारनि जी तादाद में हिते कारकुन बि पहुता आया आहिनि। भाई बशीर ख़ान जॾहिं ईंदो त हज़ारनि जी सूरत में मोटर साइकिलूं, क़ौमी कारकुन ऐं बाबा बशीर हा हिते
उहो बाबा बशीर ख़ान जो हिकिड़ो कमिरो हिकु त मुख़्तसिर हूंदो, उन में केर बि उहो कमिरो इस्तेमालु न कंदो, उहो बाबा बशीर ख़ान जो ई करे रहे। सघो था उहो हाणे हा छो तव्हां बाबा बशीर कुरैशी चओ था? हा असां एतिरा हुन बाबा सॾींदासीं। हा हा चओ त तव्हां कमरो ॾेखारियो बशीर ख़ान कुरैशी। अचो त बशीर ख़ान कुरैशी जे जिथे बाबा बशीर ख़ान रहंदो रातनि जूं रातियूं, कॾहिं ॿ रातियूं कॾहिं टे रातियूं। हिन ई कमरे हा जेकॾहिं कश्मीर बि वञिणो हूंदो कश्मीर खां बि वापसि थी हिते ई रहंदो। दोस्तों कालातीती ओताक में शहीद बशीर ख़ान कुरैशी जो इहा यादगार कमरो जिते शहीद वॾो केतिरो ई वक़्तु रहियो। जॾहिं भाउरनि जो चवणु आहे त 2 महीने 3 महीने 6 महीने अची राति जूं रातियूं हुते गुज़ारींदो। सो बहरहाल ही कमरो वॾो आहे यादगार। अॼुकल्ह इस्तेमाल में आहे या बंदि करे? बिल्कुलु न ईंदो आहे, डॉक्टर नियाज़ कलानी साहिबु ईंदो आहे। अच्छा 2 ॾींहं पहिरियां जेको आहे डॉक्टर नियाज़ कलानी साहिबु सही। रहियलो, साईं पुनल साहिब बि रहियलो, ऐं उनखां मरकज़ी क़यादत जेके ॿी गॾु हुई उहा बि रहियल हुई। वॾी महिरबानी भाउ अहसान। अलाह जी ख़ुशि हीअ कंदो। मुंहिंजे वालिद साहिब जे नाले सां ॻोठ आहे अलानो ख़ान। हा मूं ॿुधायो तव्हांजे वालिद साहिबु आहे। अलाह ॾिनो कालादी असां तस्वीर कैप्चर कई आहे। साईं ॿियो ख़ासियत ॿुधायांव त बाबा पंहिंजी पकी उताक 1970 में पकी उताक पंहिंजे जेको आहे न ॻोठ जे स्कूल जे ॿारनि जे नाले कई। अच्छा हा उहो साम्हूं अथव बिल्डिंग। ॾेखारे नी हा 2010 में असांखे बिल्डिंग मिली, पोइ जेको असां उहो भांडो करे छॾियोसीं। स्कूल शुरू करे छॾी। हा स्कूल शुरू खां वठी 1970 में उन जो त हा इमारत खे स्कूल में उताक खे जेको आहे स्कूल में तब्दील करे छॾियनि। इहा 2010 में असांखे बिल्डिंग मिली। सही बाक़ी जेको आहे यको मुसलसल 40 साल जेको आहे न त उहा स्कूल में इहे यूज़ थी। कॾहिं बि न रहियो आहे तारीख़ जे तव्हां वरजाए ॾिठो न त हमेशह वॾेरनि ते इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि, पर असांजे जेके ख़ानदान जी जेका रवायत रही आहे त उन्हनि जेको आहे पंहिंजे उताक खे स्कूल में तब्दील कयो आहे। न त हाणोके दौर में इन हलंदड़ दौर में स्कूलनि खे उताकनि में स्कूलनि खे उताक में तब्दील, पर असांजा वाहिद वॾड़ा हुया जेका स्कूल खे उताक खे स्कूल में तब्दील कयो। हिकिड़ी उताक ईअं नंढो हुअसि हिननि जेतिरो हिकिड़ी उताक में हलिया वियासीं। ॾिसां यार रुॻो सरकारी इमारत बि लॻे, एसियूं लॻियूं पियूं हुजनि, ऐं सोफ़ा रखिया हुजनि ज़बरदस्त। पोइ ख़बर पई त स्कूल आहे। अड़े मुंहिंजो हेॾो ज़ुल्म यार, मार पवे खुदा जी। सो दोस्तों ये भाई बता रहे हैं कि ये इनकी पुरानी औताक सबसे पहली औताक ये जो इन्होंने इनके वालिद साहब ने 1970 में बनवाई थी, और जैसे औताक बनवाई इसको स्कूल बना दिया, क्योंकि उस वक्त 3-4 गांव लगते थे ना, 3-4 गांव को बच्चे को स्कूल बिल्डिंग वगैरह नहीं थी उस वक्त। तो मैं उस वक्त तो पैदा ही नहीं हुआ, मेरी पैदाइश 1986 की है। तो मैंने बड़ों से सुना है, तो उन लोगों ने कहा यार तालीम बेहतर होनी चाहिए। अबू के एक दोस्त थे लाहौर से, तो उन लोगों ने कहा भाई आपके यहाँ बिजली भी उन लोगों ने फराम की हमें, और जो अबू को कहा भाई जो आप गांव के जितने भी लड़के हैं उनको तालीम दें। तो अबू का जो सुबह का जो रूट होता था, सुबह उठ के गांव के हर घर पे जाता था भी अपने बच्चों को जबरदस्ती भेजो। माशाल्लाह यार, वाह वाह। उस वक्त बच्चे भाग जाते थे, भाई मैं भैंस चारने जाऊंगा और नहर पे चला जाऊंगा, स्कूल नहीं जाऊंगा। उसको कहे नहीं, अगर स्कूल नहीं जाओगे तो मैं तुम्हारे बाप को पकड़वा के पुलिस के बंद करवा दूं। उस वक्त सख्ती थी कुछ कानून की, तो जो जिसका बच्चा नहीं पढ़ेगा उसको थाने के हवाले कर दिया जाएगा। अच्छा, फिर से वो कानून शुरू होना चाहिए अभी। शुरू होना चाहिए, हकीकत है ये। बड़ी खुशी हुई इरफान साहब, आपसे बड़ी मेहरबानी तव्हांजी, बड़ी मेहरबानी हमारी। ॾाढी ख़ुशी थी। कीमती टाइम ॾिनो असांखे, कीमती टाइम ॾिनो। शहीद बशीर ख़ान कुरैशी जो वेझो साथी रहियो आहे नसरुल्ला कालादी साहब, बगन ख़ान कालादी साहब जो आहे नंढो भाउ, हुन सां कचहरी कईंदा। वॾे जूं यादूं आहिनि हिन उताक सां वाबिस्ता। बाक़ाइदा कयो असांखे अहिड़ो को दिलचस्प वाक़ियो ॿुधायो तव्हां वटि आयो हुजे बशीर ख़ान कुरैशी। दिलचस्प वाक़ियो को हिकिड़ो कोन्हे, काफ़ी आहिनि। छो जो मूंखे हिकिड़ो फ़ख़ुरु आहे त शहीद बशीर ख़ान जॾहिं डिस्ट्रिक्ट घोटकी में जॾहिं बि हिते जेको आहे आया आहिनि, हुनखे ज़िले घोटकी जे अंदरि हज़ारे चाहींदड़ हुया, लेकिन मूंखे इहो फ़ख़ुरु आहे त हू सदाईं हिते रहण जी, असांजे उताक ते असांजे ॻोठ मूं वटि रहण जी तरजीह ॾिनी। उनजो सबबु छा आहे? उनजो सबबु त उनजो लॻाव हुयो ऐं हुनखे हिते मज़ो अची वियो। ऐं जॾहिं शुरूआती हूं त बचपन खां वठी जॾहिं असीं लतीफ़ बाला संगत जा जसा बि हूंदा हुआसीं, त पोइ उनजा दौरा हूंदा हुया, उन त रूपेश जी दौर में बि। पर पोइ जॾहिं हिते वरी मुसलसल अचणु शुरू थियो ऐं हिकिड़ो किरदारु हूंदो आहे, ॿियो प्यार ऐं मोहबत ऐं सिक ऐं ख़ुलूस हूंदी आहे। पोइ उन अंदाज़ सां पोइ हिकिड़ो दफ़ो त ईअं थियो त असांजी डिस्ट्रिक्ट कांग्रेस हुई ज़िले जी पार्टी जी, ऐं पार्टी जी जेका जॻह मुक़ररु इजलास जेका जॻह हुई उहा मुक़ररु थियल हुई।
पोइ राति जो हिते रहियो, सुबुह जो थोरी वॾे जी तबियत थोरी सही रही, माना उजागो देर ते वेठा रहियासीं, काफ़ी दोस्त हुया, कचहरी हली, शहीद सागर हनी पुरती वारा ॿिया टा जेके बि जेका बाडी मर्कज़ बाडी जी टीम हुई, मूंखे चई त हाणे इजलास जेको आहे कांग्रेस आहे उहो हिते घुराए। मुंहिंजो साईं हाणे कारकुन सुभाणे नाराज़ थींदा, उहो चवंदा असां बशीर खान अचे, उहो रहे नसुल्ला वटि, हाणे वरी इजलास बि हिते थो रखाए, चए मुंहिंजो हुकुम आहे न, ऐं बसि मां हिते रखाइणु चाहियां थो पियो। त पोइ जेका जॻह रखियल हुई घोटकी शहर जे अंदरि, पोइ सभिनी खे जॾहिं इतलाह ॾिनोसीं, सॼे ज़िले मां उबाड़े खां वठी कमूशेद मुरीशा खां वठी हेॾा मैसूर खां वठी सभई कारकुन पोइ हिते पहुता। पोइ हिते इजलास थियो त हुन चयो त मूंखे जॾहिं अॻु में कुझु कारकुन जा तंज़ीमी कमु स्लो हुयो त मां हिते अचण खे तर्जी कोन पियो ॾियां, जॾहिं नसुल्ला हिते जेका पंहिंजी टीम जोड़े करे जेका महिनत कई आहे, पोइ उनखां बाद में मां ईअं सम्झां त मूंखे तमामु सुकून थो अचे हिते। अच्छा, मेरे बहुत ही करीबी साथी, मेरे बहुत ही प्यारे दोस्त मुश्ताक शाही लगारी और अब्दुल हफीज़ लगारी भी साथ हैं। फरीद भाई, फरीद मलिक रिकॉर्डिंग कर रहे हैं, तो ये तो आते रहते हैं, मुझे ये लेके आए, इन्होंने ही बताया सही ये आप चलें, ये ओताक विजिट करें, बड़ी खूबसूरत है। मैंने ठीक है चलते हैं। मुश्ताक साहब, आप जब भी आते हैं क्या महसूस होता है ये ओताक देखकर, क्या याद आता है आपको? ये ओताक इतनी मशहूर है, कॉलेज के शागिर्द, कच्चे के जो नौजवान हैं इधर आते, टिक टाक बनाते हैं, इधर वीडियो बनाते हैं। बगन खान कलादी वो इंसान है जो जिस टाइम जो दोस्त आते, हमारे दूर दूर के साफ़ी हजरात आते, कोई सियासी समाजी वर्कर आते हैं, कहते हैं कि हमको ऐसा को ताक दिखाओ, ऐसा को दिखाओ जो हमको जो जिंदगी मतलब पुरानी जो रवायत होती थी, छपरे होते थे, अभी तो वो गाँव में है ही नहीं। वायद ये हम इधर ले आते, इधर उसको इतनी मेहमान नवाजी बगन खाना करते हैं, जो उसको चाय भी मिलती है, उसको खाना भी मिलता है, हमारे साफ़ी हजरात खुश हो जाते हैं, इधर बड़े बड़े टिक टाक वीडियो बनाते हैं। ये मामा जो बगन खान कलादी ये मामे से मशहूर है, बड़े सियासी रहनुमा हो या सियासी वर्कर हो या सहाफ़ी हो या सियासी समाजी अगवान हो या शहरी हो, ये नहीं पूछते हैं कि मामा आए या नहीं आए, बैठे होते हैं दरवाज़ा खोल के चाय वीडियो बना के चले जाते हैं। अल्लाह इसको हयाती दे। ये वाहिद ये इस मैं समझता हूँ घोटकी के इलाके में ये वाहिद ये छपरा ओताक है जो मशहूर है, जो दूर दूर से बहुत यहाँ पर बड़े वडेरे हैं, खरबपति वडेरे रहते हैं, उनके महल भी हैं, लेकिन ऐसी सिंधी सकाफती ओताक उनके पास नहीं है। उधर कोई जाता भी नहीं है भी नहीं, लेकिन इधर आते हैं कुछ उसको नहीं होता था कि अगर दरवाजा खुलेगा नहीं खुलेगा। इस वजह जो छपरा है, मशहूर छपरा है, मैं तो कहता हूँ को मामा बगन खान कह लगे 5-6 लाख, मैंने कहा 20-25 लाख इसमें खर्च आया हुआ है, लेकिन इसको ताला नहीं है, बाहर के जो बाहर वाला गेट है उसको भी ताला नहीं है, जो आना आए बैठे कचहरी के चले जाए, ये बस गरीब का आस्थाना है। बड़ी मेहरबानी, बहुत शुक्रिया भाई मुश्ताक साहब। दोस्तों, अल्लाह ताला से ये दुआ है कि सिंध में ये मोहब्बतों के जो मराकज़ हैं, सिंध की ओताकों पर मोहब्बत बांटी जाती है, तहजीब बांटी जाती है। ये ओताक सिर्फ मेहमानों को खाना खिलाने के लिए नहीं होती, यहाँ पर नौजवानों की तरबियत भी होती है। तरबियत किस तरह होती है? मेहमान को इज़्ज़त देकर तरबियत सिखाई जाती है कि बड़े का अदब किस तरह करना चाहिए। सिंध में मेहमान को बड़ी इज़्ज़त दी जाती है। तो सिंध के जो शहरी इलाके हैं जैसे कराची, हैदराबाद, वहाँ पर नौजवान पढ़ते हैं, अच्छी तालीम भी उनको मिलती है, टिक टाक बनाते हैं और रील्स बनाते हैं, फैशन करते हैं, लेकिन बड़े अफसोस की बात है अच्छी तालीम तो उनको मिल रही है, अच्छी तरबियत की उनको ज़रूरत है। तो सिंध के नौजवानों को चाहिए कि सिंध की ओताकों में जाएं, बगन खान की ओताक में आएँ और यहाँ पर कुछ तरबियत हासिल करें। आज का व्लॉग आपको कैसा लगा कमेंट्स में हमें ज़रूर बताइएगा। जेके नवा दोस्त आहिनि चैनल सब्सक्राइब कनि, छाकाणि त ही सिंध जो चैनल आहे ऐं हिन ई चैनल ते तव्हांखे अहिड़ियूं अनोखियूं वीडियोज़ ॾिसण लाइ मिलंदियूं ऐं हिते रुगो सिंध जी ॻाल्हि थींदी आहे। वॾी महिरबानी दोस्तों।